अस्सलाम वालेकुम। जीअं त संगत असां हींअर मौजूदु आहियूं सिंध यूनिवर्सिटी में ऐं असांजो अॼु लास्ट पेपर आहे ऐं असां हींअर थीसिस जमा कराईंदासीं ऐं हीअ राजा भाई चालान जे खफ़न में लॻो पियो आहे। हेॾा असल नशर खे का बि परवाह न आहे पेपरनि जी थीसिस जी। इन थीसिस वग़ैरह असां लिखियूं आहिनि ऐं इन खे को बि टेंशन न आहे, मोबाइल यूज़ करे रहियो आहे। ऐं राजा भाई खे जेको आहे न वॾो माना टेंशन आहे त ॾिसो न थीसिस जे बारे में मोलाई सभिनी जा चालान भरे पियो, महिनत करे रहियो। संगत में माना यारवेस माण्हू आहे। हींअर असां वेंदासीं सर ॾे पंहिंजी थीसिस जमा कराईंदासीं, उन खां पोइ असां तव्हांखे पंहिंजी प्यारी सिंध यूनिवर्सिटी घुमाईंदासीं। संगत जीअं त हीअ असांजो डिपार्टमेंट आहे पॉलिटिकल साइंस, जंहिंमें मां ऐं मुंहिंजी दोस्त पढ़ंदा आहिनि। इन में नशरी मां टे ग्रुप में असां इन में मौजूदु आहियूं। हीअ असांजो डिपार्टमेंट आहे पॉलिटिकल साइंस। केॾो न ख़ूबसूरत डिपार्टमेंट आहे, हिते वण लॻल आहिनि, आर्ट फैकल्टी आहे, तव्हां ॾिसी सघो था। ही आर्ट फैकल्टी है इतने इन आर्ट फैकल्टी में शिवाल भाई घणा डिपार्टमेंट हूंदा आर्ट फैकल्टी में? अंदाज़ो आर्ट फैकल्टी में मां समझा तो 20 का 25 डिपार्टमेंट हूंदा। ओवरऑल यूनिवर्सिटी में घणा डिपार्टमेंट? ओवरऑल मां समझा तो 50। अच्छा हाँ संगत ही आर्ट फैकल्टी जो मां तव्हांखे ॾेखारे चुको आहियां। केॾी ख़ूबसूरत ठहियल आहे। हिन में 20 खां 25 डिपार्टमेंट आहिनि आर्ट फैकल्टी में। हिन खे यूनिवर्सिटी जी दिलि चयो वेंदो आहे ऐं जेको सिंध यूनिवर्सिटी अचे थो उहो आर्ट फैकल्टी नथो घुमे, सम्झो न कुझु बि न घुमियो। वाह वाह। ऐं असां हींअर पेपर ॾेई करे आया आहियूं ऐं तव्हां ॾिसो था असां हींअर वेंदासीं आर्ट फैकल्टी जे ॿाहिरां। दोस्तों हींअर असां फैकल्टी जे गेट ते बीठा आहियूं। तव्हां ॾिसी सघो था त शाह साईं जो शेर आहे, अवल अला अली आला आलम जो धनी क़ादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम। उन खां अलावा शाह साईं जो जेको मुक़बरो ठहियलु आहे तमामु ज़बरदस्त ऐं बहितरीन क़िस्म जो ठहियलु आहे। अचो तव्हांखे फैकल्टी जे ॿाहिरां संगत इहा आर्ट फैकल्टी। ऐं असां हींअर वञी रहिया आहियूं। पंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे असांजो पिणी प्यारो शिराज अली सुमरो, जेको मास कम्युनिकेशन में पढ़ंदो आहे। ऐं हीअ तव्हां ॾिसी सघो था पोइ आर्ट फैकल्टी जो एंट्रेंस गेट आहे। ऐं हींअर असां वञी रहिया आहियूं पंहिंजे दोस्त शिराज अली सुमरे वटि। हलो शहबाज भाई। हा भाई हलो। संगत शिराज सुमरे जी डिपार्टमेंट वेंदे वेंदे असांजे रस्ते में हिकिड़ो ॿेर जो वणु मिली वियो आहे ऐं शहबाज अली अब्बासी ॿेर टोड़े रहियो आहे ऐं असां हींअर ॿेर टोड़े करे खाईंदासीं। अब इहो सुठा सुठा पका 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 कटिजा। हाँ हाँ ऐं असां फैकल्टी मां बि असां अक्सर जेको आहे सो ॿेर पटींदा रहंदा आहियूं। अॼु असां हितां शिराज सुमरे जे डिपार्टमेंट जे ॿाहिरां जेको आहे सो मास कम्युनिकेशन जे भरिसां तव्हां ॾिसी सघो था असां शिराज अली सुमरे जे डिपार्टमेंट में आया आहियूं ऐं शिराज सुमरो मौजूदु ई न आहे ऐं शहबाज अब्बासी हुन सां कॉन्टेक्ट करे रहियो आहे। अदा घुराईंस वाह मैसेज वैसेज करी मैसेज कया था मां हुते लिखियलु आहे असां लाइ वेलकम टू कम्यूनिटीज़। ऐं ॾेढ कलाक खां पोइ शिराज अली सुमरो अची वियो आहे। शिराज दयाल काॾे वियो आहियां अबा? काॾे वियो आहियां? हाँ अस्सलाम वालेकुम। हथ त मिला थी काॾे वञी असां तुंहिंजे ॾेढ कलाक में संगत फाइनली शिराज अली सुमरो अची वियो आहे ऐं असां हींअर वञी रहिया आहियूं बैंक की तरफ़ ऐं पंहिंजो चालान पेड कयूं। उन खां पोइ वरी वेंदासीं घुमंदासीं फिरंदासीं। संगत
हींअर वक़्तु मां बैंक मां थी करे आयुमि। बैंक में ॾाढी रश हुई ऐं हींअर मां वञी रहियो आहियां कुझु कैंटीन ते खाइण। ॾाढी बुख लॻी आहे यूनिवर्सिटी में ऐं टाइम बि मुंहिंजे ख़्याल सां 3 थी चुका आहिनि ऐं घर बि वञिणो आहे। बैंक अॼु जुमो त निमाज़ पढ़णु विया त हींअर वञूं था कैंटीन तरफ़ कुझु खाऊं पीऊं। ॾाढी बुख लॻी आहे ऐं गर्मी बि ॾाढी आहे अॼु। ते असांखे बुख लॻी आहे ऐं हींअर सूफ़ कटरायो आहे ऐं केले जो जूस ठारायो आहे। शीराज़ ऐं शहबाज़ मूंखे छॾे करे हलायो वियो हाणे शीराज़ अचे थो। हिते यूनिवर्सिटी में जूस आहे ॾाढो सस्तो आहे, केले गिलास मज़े सां पियो। फाइनली असां जूस वग़ैरह पी करे ऐं फुल थी करे असां हिते आया आहियूं पंहिंजो CL ते ऐं शीराज़ सूमर खे बि खयोसीं नेठि। आख़िरकार असां आख़िर पहिरें ॾींहुं बि असां गॾु हो ऐं अॼु असांजी यूनिवर्सिटी जो आख़िरी ॾींहुं आहे। आख़िरी ॾींहं ते बि गॾु आहे। हा शहबाज़ भाई। हाँ भाई बिल्कुल यूनिवर्सिटी जो आखिरी ॾींहुं आहे हा न अॼु ऐं असांखे तमामु घणो मज़ो आयो। हा जेको आहे संगत सॼो ॾींहुं असां सां गॾु हुई। हा न हींअर 3:30 थी रहिया आहिनि ऐं असां बि हींअर हैदराबाद लाइ रवाना थींदासीं। 4 थी विया आहिनि। 4 थी विया आहिनि। ऐं ॾिसी सघो था 4 थी विया आहिनि। असां यूनिवर्सिटी जी अलविदाईअ जे दुख में असां हितां CL तां वञूं ई कोन था। असांजी दिलि नथी चए त असां हितां वञूं पंहिंजे घर। असां फैकल्टी था ॾिसूं साम्हूं असांखे फैकल्टी ॾिसण जी असांखे रोअण थो छो जो असांजा 2 साल फैकल्टी में गुज़री चुका आहिनि। न हाणे अहिड़ी ॻाल्हि बि न आहे, रोअण कोन थो अचे। यूनिवर्सिटी संगत ही जेको पोयां गुॾो वेठो आहे इहो तव्हां ॾिसी सघो था। ही ॾाढो फेमस स्टैचू ऑफ विज़डम आहे। इहो ॾाढो फेमस आहे ऐं टिकटॉकर्स बि हिते ईंदा आहिनि। जाम पंहिंजूं टिकटॉक ठाहे यूनिवर्सिटी में हलाए वेंदा आहिनि।